बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन प्रोग्राम सब मेरान में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मवान नाज़रीन यकीनन खैर खैरियत सां तव्हां पंहिंजी ईद गुज़ारी हूंदी ऐं रमज़ान जे जेके बि रोज़ा खैर खैरियत सां असांजा गुज़रिया हूंदा हिन सां गॾोगॾु हिन प्रोग्राम सां तावन कयो आहे कैंडी बिस्किट जेको ठहियल आहे ब्राउन शुगर वाइट शुगर ऐं कैरेमल सां कैंडी बिस्किट में जेके ख़ासि मिठास आहे उहो ॿिए कंहिं में बि कोन्हे जीअं त नाज़रीन तव्हां सभिनी खे ख़बर आहे असां सभु पाकिस्तानी चांहि पीअण जा इलाही शौक़ीन आहियूं चाहे उहो सुबुह जी चांहि जो कप हुजे या वरी शादी हुजे या वरी किथे कंहिं दावत में हुजूं चांहि असां लाज़मी पीअंदा आहियूं लेकिन चांहि जेकी आहे अधूरी आहे हिकु बिस्किट खां बग़ैर उहो बिस्किट जेको आहे ज़ीरा प्लस जेको असांजी चांहि खे मुकमल कंदो आहे उन सां गॾोगॾु अगरि चांहि जी ॻाल्हि अचे थी त टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान टपाल मेज़बान असांजे सिंध जी पहिरियों नंबर चांहि आहे टपाल मेज़बान जी अगरि छा ॻाल्हि कजे त कंहिं रिश्तनि खे अगरि पंहिंजी मज़बूती ॻणिजे या पंहिंजा ॿिए खुलूस जे रिश्ते सां उनखे ॿधणो हुजे या उनखे मान ॾियणो हुजे त टपाल मेज़बान खां वधीक ॿी का बि जाइ कोन्हे ऐं जीअं त नाज़रीन असांजे खैर खैरियत सां ईद बि गुज़री वई सभु शयूं असांजे खैर खैरियत सां गुज़री वियूं ऐं जेके बि ख़ासि तौर ते जेकी कोरोना जी सूरत हाल तव्हां सभिनि जे अॻियां हुई कोरोना सां हाणे असांखे हर जेको ख़बर न आहे त केसिताईं इहा सभु शइ हलंदी कोरोना जी लेकिन असांखे उन सां गॾोगॾु जेके बि प्रिकॉशन्स या जेके बि असांजे आहिनि सेफ्टी प्रिकॉशन्स उन्हनि खे असांखे फॉलो करिणो पवंदो ॾिसो त हींअर फ़िलहाल त असांखे इन सां गॾु हलणो आहे छोकी हाणे सम्झो सपोज़ अलाह न करे त फॉर एवर असांजी ज़िंदगी जो हिसो थी वञे लेकिन हिन वक़्तु असांजी ज़िंदगी जो हिसो बणियो आहे जीअं तव्हां ॾिठो त को बि SOPs ते अमल न कयो वियो हो ईद ते बि तव्हां ॾिठा त काफ़ी जॻहियुनि ते रश असांखे नज़र पियो अचे इवन की जॾहिं मार्केटूं बाज़ारूं वग़ैरह खुलियूं हुयूं तॾहिं बि केतिरी रश हुई लेकिन ख़ुदा रा कोरोना त पंहिंजी जॻह ते आहे न इन जी को हिन महिल ताईं को वैक्सीन आहे ॾिसो की डे बाय डे ॾींहुं ब ॾींहुं जेको आहे एतिरो रेशो वधंदो थो वञे वरी जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सभु मेरान में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असांजे प्रोग्राम में ॾाढा ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ करायूं पाण जेके आहिनि लाइफ स्टाफ फिशिस डिपार्टमेंट सां उन्हनि जो तालुक़ आहिनि पाण जेके वेटरनरी जा डॉक्टर आहिनि डॉक्टर अब्दुल सठार साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो ऑल राइट अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक अब्दुल्ला सठार साहब तव्हांखे बि लेटेड ईद मुबारक जेकी ईद असांजी गुज़री वई तव्हांखे मुबारक हुजे खैर मुबारक तव्हांखे बि मुबारक हुजे ऐं कीअं आहियो कीअं गुज़री तव्हांजी ईद थोरो ॿुधाईंदा त सही ईद असांखे तमामु सुठी गुज़री हिते हैदराबाद में कईसीं कासिमाबाद में ऐं मोस्टली ॿारनि सां ई फैमिली सां ई छो जो सिचुएशन जेकी आहे पेंडेमिक आहे उनजे करे थोरा एहतियातन घर में ज़बरदस्त बहितरीन लेकिन तव्हां फॉलो कया मतिलबु Yes, SOPs खे फॉलो right, कयो yes, पोइ वरी भलीकार कंदमि तव्हांखे सुबुह पहिरां प्रोग्राम में लेकिन तव्हां सां गॾोगॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि जीअं त नाज़रीन मौसीक़ी जेकी आहे रूह जी ग़ज़ा हूंदी आहे मौसीक़ी खां बग़ैर जेको आहे हर शइ अधूरी ऐं फिकी लॻंदी आहे इवन की जॾहिं इंसानु ग़म में बि हूंदो आहे त पहिरियों ई वञी करे मौसीक़ी ॿुधंदो आहे स्टार्ट कंदो आहे भले उहो ग़मगीन गाना ई छो न हुजनि मौसीक़ी जेकी आहे असांजे थ्रोपिक कंदो आहे लेकिन इहा बि आउं चवणु चाहींदमि एडवाइस ॾियणु चाहींदमि त जेके बि इंसान ॾुखियल ग़मगीन आहिनि त उहे गाना अहिड़ा ॾुखियल वारा न ॿुधनि ॾुख भरा न ॿुधनि ख़ुशी जा गाना ॿुधनि जेकी अहिड़ी सिचुएशन लॻी पई आहे त इन में जेको इंसानु डिप्रेशन जो वधीक में वधि शिकार थिए थो त इन सां ई रिलेटेड असांजे जेके प्रोग्राम में प्रोग्राम सभु मेराण में हिकु बहितरीनु जेके आहिनि सिंगर मौजूदु आहिनि अचो त नाज़रीन तव्हांजो हुननि सां तारीफ़ करायूं बरकत फ़कीर साहब अस्सलाम वालेकुम बिस्मिल्लाह वालेकुम अस्सलाम तव्हांखे भलीकार सुबुह मेराण प्रोग्राम में ऐं तव्हांखे ईद मुबारक मिले लख लाख जी तव्हांखे बि मुबारक अलाह तव्हांखे ख़ुशि रखे कीअं आहियो कीअं गुज़री तव्हांजी ईद ईद ॾाढी गरम गुज़री अच्छा ॾाढी गर्मी हुई ऐं ज़हनी तौर ते ख़ुशी न हुई छो त माण्हू पंहिंजनि खां परे हुआसीं बिल्कुलु ईद हमेशह पंहिंजनि सां हूंदी आहे अॿे अम्मी सां पंहिंजनि सां भेणनि सां ॿारनि सां सो उन्हनि खां थोरा परे हुआसीं कुझु वरी हालातनि जी नज़र चढ़ियल हुआसीं सो हेल ईद त कोन हुई बाक़ी रस्म दुनिया हुई सो उन में शामिल हुआसीं सुठी बसि इहा ज़िंदगी जो हाणे कॾहिं सोचियो कोन थियो त असांजी लाइफ में असांजी अहिड़ी हीअं ईद जेकी असां सेलिब्रेट कंदासीं लेकिन अलाह वॾो आहे अलाह ते तवकल आहे जीअं अलाह बहितर कंदो असां पंहिंजी दुआनि सां गॾोगॾु जेकी असांखे सेफ्टी प्रिकॉशन्स आहिनि उन्हनि सां अगरि असां फॉलो कंदासीं त असांजी ज़िंदगी ईअं ख़ुशगवार गुज़री वेंदी ऐं मौला अली जो कौल आहे हिकिड़ो त उहो हर ॾींहुं तव्हांजो ईद जो आहे जंहिं ॾींहुं तव्हां को गुनाह नथा कयो ऐं जंहिं ॾींहुं इंसान खां को गुनाह नथो थिए उहो ॾींहुं इंसान जो ईद जो ॾींहुं आहे ईद जो ॾींहुं अलाह सभिनी खे हिन मुसीबतुनि में अच्छा हर ॾींहुं को गुनाह नथा कयो त इन में हिकिड़ी लॉजिक बि आहे त गुनाह जो मतिलबु इहो न आहे की को रोज़ कंहिंजे को फुरमार कयो या कंहिंजो मर्डर कयो कोन आहे न लेकिन कंहिंजो दिलि दुखाइण बि कंहिंजो दिलि आज़ारी करणु इहा बि गुनाह में शामिल आहे इहा बि गुनाह में शामिल आहे बिल्कुलु त मां चाहींदमि त असांजे प्रोग्राम जे सुबुह मेराण जे प्रोग्राम जे आगाज़ में तव्हां ख़ूबसूरत को कलाम ॿुधायो असां वटि थर जो हिकिड़ो उमरकोट जो हिकिड़ो दरवेश शाइर आहे साईं सठे साहिब सुञाणंदो त ख़ताई थिए ॾाढो पुराणो ऐं ॾाढो बहितरीनु शाइर
अच्छा सो उन जो हिकिड़ो गज़ल ॿुधायो जी, तव्हांजी जी। नज़र थो कयां हवा दिल खिलो ॾियो हवा दिल खिलो ॾियो हवा दिल खिलो ॾियो छणियूं यादगिरियूं हवा दिल खिलो ॾियो छणियूं यादगिरियूं ॻणण खां ॻणण खां घणियूं यादगिरियूं हवा दिल खिलो ॾियो छणियूं यादगिरियूं हवा दिल खिलो ॾियो छणियूं यादगिरियूं सॼी ज़िंदगीअ जीत मीरास आहिनि सॼी ज़िंदगीअ जीत मीरास आहिनि सॼी ज़िंदगीअ जीत मीरास आहिनि सॻियूं सींध सुरमा सॻियूं सींध सुरमा फणियूं यादगिरियूं हवा दिल खिलो ॾियो छणियूं यादगिरियूं हवा दिल खिलो ॾियो छणियूं यादगिरियूं ॾाढो ख़ूबसूरत बंदि आहे जवानीअ पीरीअ खे पहुती त चवंदी जवानीअ पीरीअ खे पहुती त चवंदी जवानीअ पीरीअ खे पहुती त चवंदी जिया पे जो बाहिस जिया पे जो बाहिस बणियूं यादगिरियूं हवा दिल खिलो ॾियो छणियूं यादगिरियूं हवा दिल खिलो ॾियो छणियूं यादगिरियूं ख़ताई ख़ुशीअ या ग़मीअ मंझ गुज़रियूं ख़ताई ख़ुशीअ या ग़मीअ मंझ गुज़रियूं ख़ताई ख़ुशीअ या ग़मीअ मंझ गुज़रियूं ॿिन्ही सूरतनि में
दिल खेलो जो छणियूं यादगीर हवा दिल खेलो जो छणियूं यादगीर ख़्वाब घणण ख़्वाब घणियूं यादगीर हवा दिल खेलो जो छणियूं यादगीर। ज़बरदस्त नाज़रीन, ही वक्त है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम 57 क्या चपाल मेज़बान ऐं उन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट, ज़ीरा बिस्किट ऐं गाला बिस्किट कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, नाज़रीन प्रोग्राम 57 का टपाल मेज़बान जेको पंहिंजा बेखुलूस सां वधाए रिश्तनि जो मान ऐं उन सां गॾोगॾु जे देश जो बिस्किट गाला जेके कणिक ऐं गंदम जे बहितरीन मिक्सचर सां ठहियल आहे, उन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट जेको ठहियल आहे ब्राउन शुगर, वाइट शुगर ऐं कैरेमल सां। कैंडी बिस्किट में जेके ख़ासि मिठास आहे उहो ॿिए कंहिं में बि कोन्हे ऐं उन सां गॾोगॾु ज़ीरा प्लस जीअं कुझु रिश्ता जेके हूंदा आहिनि हिक ॿिए जे लाइ ठहियल हूंदा आहिनि, त ईअं ई ज़ीरा प्लस ऐं चांहि जो जेको आहे उन सां जेको मेल जेको मिलाप आहे उहो ज़ीरा बिस्किट खां बग़ैर कुझु बि कोन्हे। ऐं हा, उन सां गॾोगॾु जेके 5 रुपए ऐं 10 रुपए जा बिस्किट्स आहिनि कैंडी ऐं ज़ीरा प्लस ऐं गाला बिस्किट जा जेके टिकी पैक्स आहिनि, त उन्हनि में तव्हां इनामात बि खटे सघो था। ई 5-10 रुपए जा जेके टिकी पैक्स आहिनि उहे वठो ऐं उन में जेके हिकिड़ो कार्ड निकिरंदो उनखे स्क्रैच करे उन जस्ट नंबर ते तव्हां मिस कॉल ॾींदव त तव्हां क़ीमती इनामात जा हक़दार थींदा। हलूं था असां पंहिंजे महिमाननि ॾे। अच्छा अब्दुल सेटर साहब, अब्दुल्ला सेटर साहब, कॾहिं इनाम जी ॻाल्हि जॾहिं थींदी आहे, हाणे जीअं मूं इनाम ॾेई, कॾहिं लाइफ में ईअं कोई अहिड़ो इनाम अचानक सां मिलियो या कॾहिं एक्सप्रेशन छा थिया तव्हांजा हिन एज में नंढे लाइ त घणा ई इनाम मिलंदा आहिनि त इंसानु ख़ुशि थींदो आहे। इनाम मिलंदो ज़ाहिर आहे ख़ुशी थींदी, हिकिड़े क़िस्म जी ब्लेसिंग आहे, गिफ्ट आहे। आई वुड रियली लव टू। अच्छा, वो इनाम कहिड़ो बि हुजे, कुझु बि हुजे, लेकिन इनाम हूंदो, इनाम हुजे, हा, इनाम हुजे, इहे फीलिंग्स भला कुझु अलॻि हूंदी आहिनि। तो बि न हूंदो आहे त असां पंहिंजी उमिरि जे को अहिड़ो एज आहे त असां हाणे इनाम ॾिसी करे ख़ुशि थियूं या छा? न, उन उमिरि जो को बार न आहे, पर इनाम जंहिं बि वक़्तु जहिड़े बि स्टेज ते उमिरि जे मिलंदो ख़ुशी थींदी, पर ख़ुशी जो अंदाज़ मुख़्तलिफ़ हूंदो। सही नंढे ॿार जो पंहिंजो, वॾे जो पंहिंजो। अच्छा, वॾो वरी थोरो, हा हा, थैंक यू, सही आहे, थैंक यू सो मच। सिर्फ़ु सिंपल पंहिंजे अल्फाज़नि सां उहो एक्सप्रेस करे ॿुधाईंदो। बाक़ी ही स्टेज जी फीलिंग्स जेकी हूंदी आहिनि, जेके जज़्बात हूंदा आहिनि, उहे न मटिबा आहिनि, वक़्त सां गॾोगॾु उहे ई हूंदा आहिनि, ईअं न त थोरा चेंज थी वञनि। जी जी। अच्छा, जीअं ॻाल्हि हले पई हिननि पंहिंजे गीत में यादगिरियुनि जी ॻाल्हि कई, त यादगिरियूं तव्हांजे हिसाब सां अहिड़ियूं यादगिरियूं यादि करणु घुरिजनि जो वाकई इनहेल्स करनि इंसान जी पंहिंजी फीलिंग्स खे, या वरी कुझु तल्ख़ बि हुजनि, छा चवणु चाहींदो? इंसान जी ज़िंदगी सॼो हिकिड़ो मुख़्तलिफ़ तजुर्बनि मां, एक्सपीरियंस मां गुज़रे पई। उन में जेके अचीवमेंट्स आहिनि या जेके चैलेंजिस आहिनि उनखे माण्हू यादि करे, या जेकॾहिं का शइ हुन विन कई आहे या उनखे को इनाम मिलियो आहे या उनखां आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस किथे ॾेखारी आहे, त उन्हनि खे ख़ुशूसन कोशिशि करे कि डॉक्यूमेंट करे, कलमबंद करे, यादि करे, ऐं पोइ उन सां वरी ख़ुशी थिए थी। ऐं ॿिया उन मां वरी माण्हू जेको आहे सो एग्ज़ाम्पल वठंदा, हा, त प्रेसिडेंट हूंदो कि फलाणे माण्हू हीअ कामयाबी हासिल कई, असांखे बि ईअं करणु खपे, अहिड़े नमूने ईअं करण सां हिकिड़ो बहितर थींदो। अच्छा, कॾहिं कंहिंखे हीअ को एडवाइस ॾेई या हीअ जे तव्हां सम्झंदा बि हूंदो त हिनखे मुंहिंजी एडवाइस न वणंदी, लेकिन पोइ बि मुंहिंजो फर्ज़ थो थिए त आई हैव टू बी गिव दिस एडवाइस, कॾहिं थियो ईअं? यस, हा, बिल्कुलु ॾींदा आहियूं पंहिंजे फ्रेंड्स खे, दोस्तनि खे, क्लास पुलिस खे, सबऑर्डिनेट्स खे, ऑफिसर्स खे, पंहिंजे औलाद खे, उन्हनि खे, ऐं जेके बि फ्रेंडशिप सर्कल में आहिनि कंपनीज़ में, उनखे चवंदा आहियूं त हीअ शइ बहितरु आहे, हीअ शइ करणु खपे, हीअ न करणु खपे, हिन जा ई फ़ाइदा आहिनि, हिन जा ही जेको आहे सो प्रॉन्स कॉन्स उनखे ॿुधाईंदा। अच्छा, जेको पॉज़िटिव इंसान हूंदो आहे न, त उहो ग़लति शइ अगरि ॾिसी करे कॾहिं बि माच करे न वेंदो आहे, हू चवंदो आहे त आई हैव टू बी डू, मूंखे गाइड करणु ज़रूरी आहे, मुंहिंजो फर्ज़ु आहे, हू पंहिंजी ज़िमेदारी सम्झंदो आहे। अच्छा, हीअ एजुकेशन जो सिस्टम खे छा चवणु चाहींदो? हीअ एजुकेशन जो सिस्टम कोरोना जी वजह खां एतिरो लॉस थियो आहे, हीअ कीअं कवर अप थींदो? हीअ स्टूडेंट, शागिर्द, यूनिवर्सिटी, हीअ डिग्री छा थींदो हिन तव्हांजी नज़र में? छा जेकी क्लासरूम स्टडी या लैब वर्क या रिसर्च वर्क या जेकी बि स्टडी, उहा त ज़ाहिर मुतासिर थी आहे, पर हाणे काफ़ी इदारनि, यूनिवर्सिटियुनि, इवन सेकेंडरी या प्राइमरी लेवल ते ऑनलाइन क्लासिस या कुझु एप्लीकेशन्स डेवलप कयूं आहिनि, सॉफ्टवेयर डेवलप कया आहिनि,
जेके ॿारनि खे या वॾनि खे या एडल्ट जेकी या यूनिवर्सिटी लर्निंग आहे उनखे एजुकेट कनि पिया, या यूट्यूब जूं टेलीविज़न्स आहिनि या पंहिंजा जेकी एप्लीकेशन सॉफ्टवेयर या वेबसाइट डेवलप कयूं उहे एजुकेट कनि पिया, पर उन लेवल ते त उहे न पुॼाए सघंदा छो जो, पर तंहिं हूंदे बि गैप खे काफ़ी कवर करे सघंदा। पर वरी जॾहिं बि माना इन जी वैक्सीन डेवलप थींदी या कोरोना जी इलाजु थींदो उन खां पोइ उहे जेकी लूप होल्स आहिनि या जिते जिते कमी पेशियूं आहिनि उन्हनि खे कवर करण जी उहे कोशिशि कई वेंदी। अच्छा, ही ॾिसो न ऑनलाइन क्लासिस, हिकिड़ो ग़रीब अबूच हिकिड़ो ॿाहिराणी खां तालुक़ु रखंदो हिकिड़ो शागिर्दु आहे जेको सिर्फ़ु पंहिंजी हॉस्टल जो ई ख़र्चो जेको आहे लिमिटेड हिसाब सां कयो, त वरी ख़ासि तौर ते वरी जहिड़ी कोरोना जी सिचुएशन्स में जेके सभु कोई बेरोज़गार थिया आहिनि, वरी उहो माना सेटअप सॼो पंहिंजो कंप्यूटराइज़ करे वरी इंटरनेट जो ख़र्चो करे, इहो हर कोई त नथो अवेल करे सघे। बहिराड़ी में वाक़ई ॿारनि खे इंटरनेट एक्सेस करण में न सिर्फ़ु ॾुखियाई थींदी बल्कि काफ़ी मुश्किल बि आहे। उन्हनि जी जेकी आहे सो कैरियर ते थोरो असरु पवंदो ऐं थी सघे थो त हिकिड़े साल जो उहो मुमकिन आहे उनखे गैप थी वञे। या अच्छा, मूं ॿुधियो कंफर्म त मूंखे कोन्हे, लेकिन ॿुधियो आहे त प्रमोट कया वेंदा ॿार। हा, उहो साल बची वेंदो, पर एजुकेशन खे वरी उहो बाद में कवर कंदा, एडिशनल आवर्स हू जेके पढ़ी सघनि था। पर प्रमोशन जो डिसाइड त गवर्नमेंट तक़रीबन जेको न्यूज़ मीडिया में रिपोर्ट थियो आहे त उहो करे छॾियो आहे, पहिरें खां 8 ते बि ऐं मैट्रिक खां इंटर ते सोचे। ही भई असां अहिड़ी सिचुएशन में कोरोना से जो असां वेठे वेठे जेको आहे घर वेठे ई बग़ैर जॾहिं प्रमोट थी वञूं, इहो बि पर बेस्ड ऑन प्रीवियस रिकॉर्ड सही जेको लास्ट ईयर जी उन जी जेकी प्रोग्रेस रिपोर्ट्स हूंदी, मार्क्स हूंदी उन जी जेकी आहे हिकिड़ी क़िस्म जी सरासरी कढंदा त जेकॾहिं हुन हिन साल एतिरियूं खयूं लास्ट ईयर त हिन साल उन जी केतिरी। अच्छा, वरी इन में थोरा वरी इम्प्रूवर बि आहिनि, इन्हनि जो बि थोरो कन्वर्जन थींदो, इहो वॾी ॻाल्हि आहे। पर बरकत साहिब थोरो ख़ामोश ख़ामोश वेठा आहिनि, भला उन्हनि ॾे हलूं था, छा ॿुधाईंदो, कहिड़ो गानो ॿुधाईंदो हींअर बरकत साहिब असांखे? गाने जी ॻाल्हि आहे त साईं असांजो मोहतरम अब्दुल करीम पली साहिब खे यादि कयूं था। जी बिस्मिल्लाह। ऐं हिन में कुझु दोस्तनि फरमाइश कयूं, असांजे मोतबर साईं आहिनि सूफ़ी औरंगज़ेब साहिबु ऐं लतीफ़ लिगारी साहिबु, सऊदीअ खां सदाम लिगारी साहिबु आहे, अहसान लिगारी साहिबु आहे। हीउ गानो उन्हनि खे डेलीगेट कयूं था उन्हनि जी फरमाइश ते, ऐं सॼी सिंध वारनि जे लाइ साईं अब्दुल करीम पली साहिब जे लाइ फ़कीर ग़ुलाम क़ादिर लंजवाणी साईं ॻायो हुनखे। सो अॼु बड़ी बाजे ते तव्हांजी यादरी में करजे गॾिजन त चवान, हे करजे गॾिजन त चवान, सूर अंदर जा सारे सारे, हे करजे गॾिजन त चवान, हे करजे गॾिजन त चवान। छा छा वञण जे वक़्तु चयां, केॾा दिलासा दिल खे ॾिना, छा छा वञण जे वक़्तु चयां, केॾा दिलासा दिल खे ॾिना, कहिड़ा कौल करार हुया, हे करजे गॾिजन त चवान, हे करजे गॾिजन त चवान, सूर अंदर जा सारे सारे, हे करजे गॾिजन त चवान, साथ छिनी टोड़े सांगा वेही रहा थी बिन महान,
साथ छिने तोड़े सांगा वे ही रहा थी बिनह मांगा वेड़े वहम वडा के वया एक जे गडजन तचान एक जे गडजन तचान सूर करीम न कैसा सलबा मिलंदा पाण त पोए नलबा सूर करीम न कैसा सलबा मिलंदा पाण त पोए नलबा सरबस्ता सब पेश कबान एक जे गडजन तचान एक जे गडजन तचान सूर अंदर जा सारे सारे एक जे गडजन तचान एक जे गडजन तचान। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, ख़ूबसूरत ख़ूबसूरत। केतिरो एंजॉय कंदो म्यूज़िक खे इंसान पंहिंजी लाइफ में, को ख़ासि तौर ते जॾहिं अलोन वेठो हुजे। तव्हां कहिड़ी मौसीक़ी पसंदि कंदा आहियो? म्यूज़िक ख़ुसूसन सिंधी शाह साईं जी, शेख अयाज़ जी, हिननि शाइरनि जी जेके बि साईं ॿुधाया पसंदि आहिनि। तक़रीबन इन में हर शाइरी में पंहिंजी पंहिंजी जॻह ते को मैसेज आहे जेको रियली जंहिंसां लुत्फ़ अंदोज़ बि थियूं ऐं हिकिड़े क़िस्म जी ज़िंदगी में हिकिड़ो फ़ाइदो बि थिए। चलो ये पुछंदासीं त कॾहिं ॻाइण जी कोशिशि कई तव्हां, लेकिन हिकिड़े ब्रेक खां पोइ। नाज़रीन, ये वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं जीअं नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कया चपाल मेज़बान जेकी सिंध जी सुञाण आहे ऐं सां गॾोगॾु गाला बिस्किट। गाला बिस्किट में आहे कणिक ऐं बेदनि जो बहितरीनु मिलाप जेको तव्हांखे ॾिए थो हिकिड़ो लज़त भरो ज़ाइको ऐं उन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट जेको ठहियलु आहे ब्राउन शुगर, वाइट शुगर ऐं कैरेमल सां ऐं उन सां गॾोगॾु ज़ीरा प्लस। कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सुबह मेरार प्रोग्राम में हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे थपाल मेज़बान जेको वधाए रिश्तनि जो मान ऐं सां गॾोगॾु गाला बिस्किट जंहिंमें आहे कणिक ऐं बेदनि जो बहितरीनु मिलाव जेको तव्हांखे ॾिए थो हिकिड़ो ख़ूब बहितरीनु ज़ाइको ऐं लज़त ऐं उन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट जेको ठहियलु आहे ब्राउन शुगर, वाइट शुगर ऐं कैरेमल सां। कैंडी बिस्किट में जेकी ख़ासि मिठास आहे उहो ॿिए कंहिं में बि कोन्हे। अगरि ॻाल्हि हुजे थी चांहि जी त चांहि जेकी आहे बिस्किट खां बग़ैर अधूरी आहे ऐं उहो बिस्किट जेको आहे ज़ीरा प्लस ऐं इन सां गॾोगॾु आउं ॿुधाईंदी हलां त जिन जेके 5-10 जा जेके टिकी पैक्स आहिनि कैंडी बिस्किट ऐं ज़ीरा बिस्किट ऐं उन सां गॾोगॾु गाला बिस्किट जा जेके टिकी पैक्स आहिनि उहे तव्हां वठंदा ऐं उन में हिकिड़ो कार्ड निकिरंदो, उन कार्ड खे तव्हां स्क्रैच कंदा, उन स्क्रैच ते हिकिड़ो नंबर हूंदो, उन नंबर ते जस्ट तव्हां मिस कॉल ॾींदा। ना ही को मैसेज करण जी ज़रूरत आहे, ना ही को वरी कॉल करण जी ज़रूरत आहे, जस्ट मिस कॉल कंदा तव्हांखे उहे क़ीमती इनामात तव्हां सां हासिलु करे सघो था। जीअं त ॻाल्हि हले पई असां पंहिंजी इंसान जेकी आहे ज़िंदगी जे बलहन खां सिखंदो रहंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु कुझु अहिड़ियूं यादूं बि हूंदियूं आहिनि, कुझु तल्ख़ हूंदियूं आहिनि, कुझु सुठियूं हूंदियूं आहिनि। त उहो तल्ख़ यादूं यादि करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त इंसान उहे ॿीहर न दोहराए। या वरी जेके पंहिंजे फैमिली मेंबर्स में आहिनि या भाउ भेण नंढा या ख़ासि तौर ते पंहिंजा जेके ॿार आहिनि त उन्हनि खे उन्हनि सां कोई हिकिड़ो मोटिव हिकिड़ो सबक़ु ॾिजे त बाबा हीअ ग़लती मूंखां थी त तव्हां इहा ग़लती न कयो। ऐं ख़ासि तौर ते जेकी हींअर जेकी सिचुएशन लॻे पई आहे, ॿार जेके आहिनि परेशान वेठा आहिनि, कुझु ख़बर न आहे त तालीम जो छा थींदो, पर उन खां बहितर इहो आहे त पंहिंजी स्टडी जेकी आहे घर वेठे ई कंटिन्यू कंदा रहो, ना ही बजाए तव्हां को फ्रस्ट्रेशन या डिप्रेशन जो शिकार थियो। जीअं हाणे सम्झो निंड करण जो टाइमिंग्स ई अजीब थी वियूं आहिनि, सॼी राति सभु कोई जागे थो ऐं सॼो ॾींहुं जेको आहे सभु सुता पिया आहिनि, लेकिन पंहिंजी जैसे आहिस्ता आहिस्ता पंहिंजी कोई रूटीन या कोई टाइम टेबल या कुझु अहिड़ो शेड्यूल जॾहिं अगरि असां ठाहे सघंदासीं त पोइ असांखे को प्रॉब्लम कोन थींदी। ऐं ॿी ॻाल्हि वॾी हिकिड़ी इंपॉर्टेंट ऐं चवणु चाहींदमि, इंसानु पंहिंजी वैल्यू रखे, हिकिड़ी अहमियत रखे, हिकिड़ी इंपॉर्टेंस रखे।
इंसान अगर जॾहिं पंहिंजी वैल्यू हिकिड़ी इंपॉर्टेंस रखंदो त हू ज़िंदगी में अॻिते वधंदो ऐं कामयाबु थींदो। अब्दुल्ला सेठर साहब, तव्हां छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि ते? यस, लाइफ जो बिल्कुलु हिकिड़ो जीअं ज़िंदगी गुज़ारण जो तौर तरीक़ो हुजणु खपे, उनखे माण्हू परसू करे फॉलो करे, दैट विल बी ग्रेट। ऐं ॿी शइ, जीअं तव्हां एजुकेशन जी ॻाल्हि कई त घर में ई उन्हनि खे जेकॾहिं पंहिंजा जेके एडल्ट मेंबर आहिनि, फैमिली मेंबर, उहे ऑलरेडी लॉकडाउन जे करे काफ़ी घर मौजूदु आहिनि, ॿारनि खे एजुकेशन ॾियनि ऐं उनजो टाइम बहितर थी सघे थो। या जीअं तव्हां चयो त स्लीपिंग टाइम जेको सही। उहे चेंज थी आहे, सही, उनखे बि माण्हू उन्हनि खे बि राति तरफ़ आणे, ॾींहं तरफ़ पर हींअर जेकी सिचुएशन थी ॾींहुं राति राति ॾींहुं ख़बर नथी पए त वाक़ई उन खे घुरो। सही। पर बरकत फ़कीर साहब ॾे वेंदमि त उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जी लाइफ कीअं गुज़रियूं ऐं हीअं ख़ासि ते ऐं उन हिसाब सां उन जी कोरोना जी जेकी सिचुएशन रही उहा कीअं रही, छा चवणु चाहींदो? कोरोना जे हवाले सां ॾाढी ख़ूबसूरत ॾींहं गुज़रिया घर वेठे, ख़ूबसूरत, ॾाढा ख़ूबसूरत ऐं यादगार ॾींहुं कॾहिं बि न घर वारनि लाइ हूंदा, हा घर वारनि लाइ हूंदा उहे। बहरहाल ॾाढा ॾुखिया ॾींहं हुया, अञा ताईं पिया आहिनि, अलाह ख़ैर करे, अलाह रहम करे। ख़ासि तौर ते हर वक़्तु बेफ़िक्र जो माण्हू जेको हिन में शिकार रहियो आहे। बाक़ी असांजी फ़नकार बिरादरी, उन में इंस्ट्रूमेंट जेके असांजा म्यूज़िशियन आहिनि या थोरे फ़नकार आहिनि, उहे तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। उन्हनि जो उन्हनि इन शइ खां सवाइ जिन माण्हुनि जो को गुज़र सफ़र ई कोन्हे, हिकिड़ो को ढोलक वारो आहे त उनजो को गुज़र सफ़र उन ढोलक ते ई आहे, को बाजे वारो, अलाह रहम कंदो, अलाह करम कंदो इन सॼी सिचुएशन को कढण वारो। जेके 2-2.5 महीना गुज़रिया सो बिल्कुलु लॉकडाउन हुआसीं, आइसोलेट न कंहिं अचण बि ॾिनो, अच्छा न ई वरी कंहिंखे अचण बि अच्छा ॾिनो। कोशिशि कई छा वञण जी कंहिंजे घर? न वञण बि चाहियोसीं बि, पर हिकिड़ो त घर वारा न पिया छॾनि, सही पिया कनि, सिर्फ़ु पंहिंजे एहतियात जे लाइ, त तव्हां जेकॾहिं वापसि वञो त वरी बिल्कुलु सही पिया कनि, घर वारा बिल्कुलु सही पिया कनि। अच्छा अब्दुल्ला सेठर साहब, ब्रेक हो वञण खां अॻु में पुछो त मौसीक़ी सिर्फ़ु ॿुधण जी आदत अथई या वरी ॻाइण जी को कोशिशि बि कई? न, ॿुधण जी आदत घणी वणंदी आहे, बाक़ी शाइर शाइरी थोरी घणी थोड़ा यादि हूंदा आहिनि। हिकिड़ो ॿुधाए सघां थो तव्हांखे, साईं सदाईं करे मूंखे सिन सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करे। इनके अलावा कुछ हूंदो अञा बि हूंदो खज़ाने में हूंदो, अञा हूंदो खज़ाने में। सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिले। ही जेके कोरोना में जेके सभु आइसोलेट आहिनि न उन्हनि लाइ घणो इहो शहर बहितरीन आहे जेको टाइमिंग सभु चेंज थी बाक़ी विया। सिंध जो असासो जीअं साईं बरकत फ़कीर साहिब जन सिंध जो हिकिड़ो असासो आहिनि, साईं जन खे असां ॿुधंदा आहियूं, काफ़ी वक़्तु अॻु मुलाक़ात थी प्रोग्राम में, साईं खे ॿुधोसीं, ॾाढो पसंदि आयो। ऐं अॼुकल्ह हर सिंगर जो टेलीविज़न ते यूट्यूब ते जेको आहे सो लाइब्रेरी में सम्झो डॉक्यूमेंट पिया आहिनि, सो माण्हू अच्छा इहो इलाही ज़रूरी आहे, इहो हुजणु घुरिजे। जेकी बि डॉक्यूमेंट्री, जेके बि सिंगर्स आहिनि असांजे पंहिंजे ख़ासि तौर ते सिंध जा, त उन्हनि जो हिकिड़ो डॉक्यूमेंट्री असां वटि मौजूदु हुजणु घुरिजे, जेकी ख़ासि तौर ते जेकी यूथ आहे त उन्हनि खे काफ़ी कुझु सिखण खां मिले थो उन सां। अच्छा मूं हिकिड़ी ॻाल्हि खे ब्रेक में जीअं वापसि आयमि, ऐं इंसान जी जेकी आहे इम्पोर्टेंस, अहमियत, वैल्यू, उन ते छा चवणु चाहींदो? पाण जी सेल्फ इम्पोर्टेंस, सेल्फ वैल्यू। चवंदा न हमेशह माण्हू पंहिंजी जॻह ते हूंदो आहे त गौरव ई हूंदो आहे, ऐं जेकॾहिं उतां उथी वियो त वरी हल्को थी वेंदो। अच्छा हिकिड़ा प्रिंसिपल हुजनि खपनि लाइफ जा, उसूल हुजनि, हा, हिकिड़ा ऑफिशियल डेकोरम हुजनि, ऐं ॿियो पर्सनल लाइफ जा हुजनि, ॿियो पंहिंजी बिरादरी या जेके कस्टमरी असां वटि तौर तरीक़ा आहिनि उनखे माण्हू एडॉप्ट करे, फॉलो करे, ऐं वॾड़नि खां जेके बि शइ माण्हू सिखियो आहे उनखे प्रैक्टिकल लाइफ में एडॉप्ट करे, त दैट विल बी ग्रेट। अच्छा कॾहिं ईअं लाइफ में थियो त कॾहिं तव्हांखे बिला वजह कंहिं ब्लेमिंग कई हुजे ऐं तव्हां उहो क्लियरिफिकेशन बि न करे सघिया हुजो? इन ते आउं ज़रूरु पुछंदमि, लेकिन आउं बरकत फ़कीर साहिब ॾे वेंदमि त असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत सो ॿियो कलाम या को गीत ॿुधायो। तव्हांजी फरमाइश ते मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो पंजाबी गानो जेको तव्हां फरमाइश कई, थैंक यू। सो तव्हांजी नज़र थो कयां। ही मैडम नूरजान ऐं ख़ान साहब मेहदी हसन साहब डूट में ॻायो आहे, असां मिली थोरो पंहिंजो पाण खे राज़ी करण जे लाइ। वाह वाह।
वे लगियां दी लज रख लें किथे भुल न जावे अनजाना वे लगियां दी लज रख लें किथे भुल न जावे अनजाना तेरी मेरी एक जिंदड़ी साडे दिल दा रोग पुराना वे लगियां दी लज रख लें किथे भुल न जावे अनजाना तेरी मेरी एक जिंदड़ी साडे दिल दा रोग पुराना वे लगियां दी लज रख लें किथे भुल न जावे अनजाना एको प्यार ते दो परछाई याद रखी तू जित वल जाए एको प्यार ते दो परछाई याद रखी तू जित वल जाए शमा जेड़े छड़ जांदे नहीं कहंदे परवाना वे लगियां दी लज रख ले किथे भुल न जावे अनजाना जा सजना रब राखा तेरा हाली ते दिल डूब गए मेरा जा सजना रब राखा तेरा हाली ते दिल डूब गए मेरा बैठी रेवा रावा मल के तेरी राम च में मर जावां वे लगियां दी लज रख ले किथे भुल न जावे अनजाना तेरी मेरी एक जिंदड़ी साडे दिल दा रोग पुराना वे लगियां दी लज रख ले किथे भुल न जावे अनजाना वे लगियां दी लज रख ले किथे भुल न जावे ज़बरदस्त 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 ख़ूबसूरत इलाही ख़ूबसूरत अच्छा मुझे सवाल हुयो तव्हांखो ब्लेमिंग जे हवाले सां त भला वजह अगरि कोई तव्हांजो को ॾोह बि न हुजे कसूर बि न हुजे पोइ बि तव्हां ते कोई इल्ज़ाम हणे त पोइ ब्लेम हणे पोइ त छा कहिड़ी सिचुएशन हूंदी ॿियनि वटि ऐं ॿियनि खे छा करणु घुरिजे अगरि अहिड़ी सिचुएशन अचे त मां चवंदो आहियां त कोशिशि कजे त उनखे मोटिवेट कजे एक्सप्लेन कजे पर जे नथो करे सघे त ख़ामोशी वधीक बहितर आहे अच्छा ऐं ॿियो उनजे लाइ अहिड़ी सिचुएशन क्रिएट करे जो अगरि एग्रेसिव न थिए उहो बि थोरो साइलेंट थी वञे कोशिशि कजे हा पर कंप्रोमाइज़िंग हुजे बहितर पर डिपेंड अपॉन सिचुएशन की सिचुएशन कहिड़ी आहे
उन मौज माण्हू उनखे डील कनि। अच्छा अक्सर वरी माण्हू ना ही मुझे लाइ ग़लति थो सोचे मूं कुछ कम कोने ख़ास तौर ते वरी जॾहिं अहिड़ा ऑफिस या अहिड़ी सिचुएशन ऑफिस या कुलीग्स में थींदियूं आहिनि अक्सर या वरी कॾहिं फैमिलीज़ या अहिड़े रिश्तनि में बि थींदियूं आहिनि त पर मुंहिंजो कुॾो ई कोन्हे हू ग़लति फहमी जो शिकार आहे या कावड़ आहे त पोइ अहिड़ी एग्रेसिव जज़्बात ऐं फीलिंग्स हूंदियूं आहिनि। माण्हू थींदियूं आहिनि पर कोशिशि करे उन ते कंट्रोल करे ऐं जेतिरो काम हुजे ओतिरो बहितर। माना क्वाइट हुजे। I would like to be prefer to be calm. prefer to be quiet, silence. वक्त पंहिंजो पाण जेको जी चवंदा आहिनि न वक्त पाण साबित कंदो। या वरी हथ ॿधी जान छॾे। जेको सम्झंदो न सम्झ जान छॾे। सही। अच्छा अहिड़ी सिचुएशन्स ये नेचुरल आहिनि, ये नेचुरल आहिनि असांजी लाइफ में थींदियूं रहंदियूं आहिनि जेके बि असांजे व्यूअर्स आहिनि ॾिसंदड़ आहिनि कुझु अहिड़ा ई नेचुरल व्यूज़ था असां मज़ीद ॻाल्हाईंदासीं लेकिन हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ। नाज़रीन हिन प्रोग्राम सां तावन कया टपाल मेज़बान जेको वधाए रिश्तनि जो मान जेके असांजे पंहिंजे सिंधी जे पहिरियों नंबर चांहि आहे ऐं हुन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान ऐं सां गॾोगॾु कैंडी बिस्किट गाला बिस्किट ऐं सां गॾोगॾु ज़ीरा प्लस ऐं असां कॉल ते मौजूद आहिनि आजिज़ रहमतुल्लाह राशाली साहब। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभिनी खे ईद जो मुबारक हो ऐं जेके असांजे मुअज़्ज़िज़ महिमान सुबह मेहरान में शामिल आहिनि उन्हनि खे बि ईद जो मुबारक हो ऐं हथ मौजूद साईं सदा मौजूद सदा मौजूद। आजिज़ साहब गर्मी कीअं पई गुज़रे भला? ईद बस कोरोना सॼा कम ई लाहे अञा पुछो छा थियो आहे। मूं गर्मी जो बि पुछियो। ख़राब आहिनि अल्लाह साईं शल पंहिंजो रहम ऐं करम फरमाए ऐं ईद असांजे ख़ासि करे ग़रीब तबिके मज़दूर तबिके जे लाइ तमामु परेशानी जो सबबु आहे ऐं हिक तरफ़ ख़ुशियूं आहिनि त ॿिए तरफ़ ॾुख आहिनि। ख़ुशी हिन लिहाज़ सां आहे जो अल्लाह जो महिमान महीने रमज़ान मुबारक में जेके ख़ुदा जो रहमतूं वसियूं ऐं अल्लाह ताला जी मग़फ़िरत मिली उन लिहाज़ सां बाक़ी त मजमूई तौर ते असांजे सिंध ऐं पूरे पाकिस्तान जी सूरत हाल जेका आहे उहा तमामु ख़तरनाक सूरत हाल रही। इन जे करे ईद जूं उहे रौनकूं ऐं उहे मज़ा न आहिनि जेके हमेशह हूंदा आहिनि। बिल्कुलु सही था चओ आजिज़ साहब वाकई डिफरेंट आहे गुज़िरियल साल जेकी ईद हुई ऐं हिन साल जेकी ईद आहे त काफ़ी फ़र्क़ु त आयो आहे ऐं काफ़ी जेके आहिनि इंसान थोरा डिस्टर्ब बि थिया आहिनि मेंटली। ऐं मूं पुछियो त गर्मी कीअं पई गुज़रे गर्मी केतिरी ज़ोर शोर सां अची हुई आहे छा चवणु चाहींदव? गर्मी तमामु घणी आहे ऐं मई जी पुॼाणी जून जुलाई जी शुरूआत आहे ऐं उस्ताद बुखारी जियां त जून जे सिज जियां ॻोठ वारा जलिया तो अॻे ॻोठ वारा जलंदा हाणे शहर वारा बि जलनि ऐं पचनि पिया। गर्मीअ जी शिदत तमामु घणी आहे। लोड शेडिंग ऐं वापडा वारनि जे लाइ बि दुआ कयूं अलाह हुननि जे रूह में रहम विझे त उहो असांखे लोड शेडिंग जे आधार में न मारे। आमीन आमीन अलाह करे हिकिड़ो शेयर थी वञे मतिलबु हा शेर वक़्ती हालतुनि सां आहे त ख़तम था लॉकडाउन कनि वबा जो ख़ौफ़ कोन्हे को। अच्छा ख़तम था लॉकडाउन कनि वबा जो ख़ौफ़ कोन्हे को सभिनि खे आ कमाइण जी ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे को। असां जंहिं आसिरे में ई सजण थी पाह विया हुआसीं मुदे ख़ारिज मिलियो राशन बचा जो ख़ौफ़ कोन्हे को। चयूं इमदाद ॾींदासीं पंहिंजा कार्ड ॾेई वञिजो वञी कोर्ट में ॾेई आया गिला जो ख़ौफ़ कोन्हे को। असांजे पीअण जो पाणी बि सालनि खां गंदो साॻियो वरी का नई मुसीबत आहे कज़ा जो ख़ौफ़ कोन्हे को। वज़ीरनि ऐं मुशीरनि खे त का परवाह ई कान्हे मिठा मिसकीन जी कंहिं बद दुआ जो ख़ौफ़ कोन्हे को। असां पंहिंजे बिरादर जे चवण ते ई चङा चूंडिया उहे बंदी सज़ा विया आहिनि जज़ा जो ख़ौफ़ कोन्हे को। ॾियूं कंहिंखे मयारूं पाण सां पाण ई त कई आहे असां मज़बूत बुत ठाहिया हवा जो ख़ौफ़ कोन्हे को। नकी बेवस पुछी सघिबो नई को ॻाल्हि सम्झे थो नफ़ा मिसकीन लाइ सोचनि ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे को। बिल्कुलु सही थैंक यू आजिज़ साहब थैंक यू सो मच। बिल्कुलु ॾाढो सुहिणो थियो बिल्कुलु जेकी हक़ीक़त आहे जेकी रियलिटी आहे उन ते बेसिस ऐं तव्हां लख थोरा तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। जी छा चवणु चाहींदो आजिज़ साहब जे शेयर ते? साईं त पंहिंजी जेकी उनजी दिलि जी तमन्ना आहे उहा पिक्चर शहर में कलमबंद करे पेश कई। हाँ महसूस कई हकीकत है बिल्कुल इहा ई शइ असांखे नज़र अचे थी। अच्छा शाइर वॾो कमाल कंदा आहिनि जेके आम माण्हू जेके ॻाल्हि न चई सघंदा आहिनि तूं शाइर पंहिंजे अल्फाज़नि में चूंड सां बिल्कुलु चवंदा आहिनि जीअं आजिज़ साहब एॾे ख़ूबसूरत तरीक़े सां इहे बयानु करे विया। ऐं हिकिड़ी ॿी कॉल वठी वेठा। हलो अस्सलाम वालेकुम। हलो अब शायदि कॉल ड्रॉप थी वई पर हूं त बरकत फ़कीर साहब ते मौजूदु आहिनि असां सां गॾु त हिकिड़ो ॿियो कलाम हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत गीत थी वञे। जी हाँ मुझे ख्याल में हिकिड़ी कॉल मौजूदु आहे असां सां हिकिड़ी कॉल वठी वठां। हलो अस्सलाम वालेकुम।
हेलो अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम जी, के किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा भा? जी डॉक्टर साबिर अली रतड़ हैदराबाद खां पियो ॻाल्हायां। अमां खे भलीकार सुबह मेरा प्रोग्राम में जी कीअं आहियो, कीअं पे गुज़रे सुबह तव्हांजी? अल्लाह जी महिरबानी आहे। तव्हां सभिनी खे तव्हांजे गेस्ट खे दिलि जे गहराइनि सां सभु खां पहिरियां त ईद मुबारक हुजे। खैर मुबारक ईद ॿी अञा ॻाल्हि इहो पैगाम ॾींदासीं पूरी इन काइनात जे लाइ, पूरी दुनिया जे लाइ इहो पैगाम आहे त हमेशह ज़िंदगी हिकु बादल बणिजी गुज़ारियो जेको गुलनि सां गॾु कंडनि ते बसे। वाह वाह वाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। प्रोग्राम कीअं पियो लॻे? बिल्कुलु बिल्कुलु ठीकु ठाक आहे जी। ऐं प्रोग्राम तमामु बहितरीनु हली रहियो आहे ऐं तव्हांजा जेके गेस्ट आहिनि तव्हांजे हिन प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया आहिनि जेके दिलि जे अंदर खे ख़ूबसूरत बणाए छॾियो आहे। वॾी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। लख थोरा तव्हांजा। बिल्कुलु बादल वांगुरु बरसियोसि, गुलनि ते न सिर्फ़ु कंडनि ते बि बरसियो। इहो ख़ूबसूरत वाकई। पोइ भला थी वञे हिकिड़ी शाइरी राशिद मुराद साहब जी। हिन जी साईं साजिद सुमरे साहब जो गज़ल आहे साईं जी फरमाइश ते। जी बिल्कुलु बिल्कुलु, पहिरियों फरमाइश पूरी करो, फरमाइश पूरी करो। ऐं हिन पूरे कोरोना जे साईं 2-2.5 वारे महीने में जेके असां क्लोज़ थी वेठा हुआसीं उन में 2-3 माण्हू हुया जेके मूं वटि हफ़्ते में हिकिड़ो 2 दफ़ा 3 दफ़ा कोई चकर मूंखे थियो। सो ईंदा हुआ माना रूह खे राज़ी करणु। हुन में एजाज़ कबूलियो साहब अला हुनखे ख़ुशि सलामत रखे, जहिड़ो आगा ज़फ़र, इहे सभु दोस्तनि ऐं ॿियो असांजो बशीर जोखियो साहब। इहे 3 माण्हू हूंदा हुआ जेको आंतत ॾियणु ईंदा हुआ। न त असीं त फ़नकार माण्हू त माना त महफ़िल साईं कचेरियूं मचाइण वारा माण्हू बिल्कुलु अकेलो जेकॾहिं थी पए त माना इन खां त बिल्कुलु बसि ख़ुदा बचायो। हाणे हा साजिद साहब जो गज़ल आहे। सुहनूरी हुई ज़ात छा नाम छा, सुहनूरी हुई ज़ात छा नाम छा, इश्क की झरे हुयो ॼार छा ॼाम छा, इश्क की झरे हो ॼार छा ॼाम छा, सुहनूरी हुई ज़ात छा नाम छा। आ अॻियूं ऐं न पोयूं पनू कंहिं पढ़ियो, आ अॻियूं ऐं न पोयूं पनू कंहिं पढ़ियो, आ जहां जो बयागाज़ अंजाम छा, आ जहां जो बयागाज़ अंजाम छा, सुहनूरी हुई ज़ात छा नाम छा, सुहनूरी हुई ज़ात छा नाम छा। बेखुदीअ में मिलियो अॼु ख़ुदा जो नशो, बेखुदीअ में मिलियो अॼु ख़ुदा जो नशो, बेखुदीअ खां वॾो ॿियो भला जाम छा, बेखुदीअ खां वॾो ॿियो भला जाम छा, सुहनूरी हुई ज़ात छा नाम छा।
कच कायो अघ्यो जो आयो अघ्यो कच कायो अघ्यो जो आयो अघ्यो मकतबे इश्क में कुफ्र इस्लाम छा मकतबे इश्क में कुफ्र इस्लाम छा सुहनूरी हुई जात छा नाम छा सुहनूरी हुई जात छा नाम छा इश्क की झर होयो यार छा जाम छा इश्क की झर होयो यार छा जाम छा सुहनूरी हुई जात छा नाम छा सुहनूरी हुई जात छा नाम छा वाह वाह जबरदस्त जबरदस्त हिकिड़ी कॉल मौजूद आहे असां कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अभी ठीक आहियो बिल्कुलु ठीकु ठाक मुंहिंजा भाउ पंहिंजो तारुफ़ कराईंदो केरु किथां खां ऐं अब्दुल कदीर सेठार पियो ॻाल्हायां अव्हांखे भलीकार सुबुह मेरा प्रोग्राम में जी कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो ऐं हैदराबाद खां थो ॻाल्हायां बेसिकली शिकारपुर जो आहियां अव्हांखे भलीकार ॻोठ जो जी जी छा चवणु चाहींदव बसि ईअं असीं तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं ॾाढो सुठो लॻो महिरबानी सोचियोसीं कॉल करे छॾियूं महिरबानी अच्छा महिमाननि लाइ कुझु चवणु चाहींदा हा महिमान तमामु बहितरीन माण्हू आहे केरु ॿ महिमान मौजूद आहिनि अब्दुल्ला साहब सां ॻाल्हाइणो हुयो अब्दुल्ला साहब ॿुधनि पिया तव्हांखे जी जी अब्दुल्ला साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हेलो सर वालेकुम सलाम अब्दुल्ला अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम अब्दुल्ला सेठा साहब तव्हांखे ॿुधनि पिया ऐं तव्हांखे सलाम बि कनि पिया वरी महिरबानी थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो पर नाज़रीन हीउ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो इन प्रोग्राम सां ताबन कया थपाल मेज़बान गाला बिस्किट कैंडी बिस्किट ऐं ज़ीरा प्लस कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कयो थपाल मेज़बान जेको वधाए रिश्तनि जो मान ऐं रिश्तनि खे मज़बूत करे उन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट जेको ठहियलु आहे ब्राउन शुगर वाइट शुगर ऐं कैरेमल सां ऐं उन सां गॾोगॾु गाला बिस्किट जेको ठहियलु आहे जंहिंमें गाला में मौजूदु आहे कणिक ऐं बेदनि जो हिकिड़ो बहितरीनु मिक्सचर जेको तव्हांखे ॾिए थो बहितरीनु ज़ाइको ऐं जेको लज़त ऐं उन सां गॾोगॾु ज़ीरा बिस्किट को बग़ैर त असांजी चांहि अधूरी आहे ऐं हाणे असां हिकिड़े कॉलर मौजूदु आहिनि कॉल वठंदासीं हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सुबह मेहरान जी जी के पंहिंजो तारीफ़ कराईंदा मुर्शिद लतीफ़ जे सोहणनि सिकुनि सां जॾां कर थियाम साञा सुपेरनि सी तॾां कर तिर जेतिरो वेल न विसरियाम अंदर रूह रहियाम सॼण ओताकूं करे लतीफ़ लगारी पियो ॻाल्हायां कासमाबाद हैदराबाद मां अव्हांखे भले कर लतीफ़ साहब सुबुह में प्रोग्राम में कीअं आहियो लख तोरा बिल्कुलु ठीकु आहियां तव्हांजा ॾाढा अॼु भला महिमान विया रहिया आहिनि साईं अब्दुल्ला सेठार साहिब ख़ासि करे बरकत फ़कीर सिंध जो असांजो बहितरीन तमामु भलो रागी ऐं सच पुछो महिराण त इलाही ॾींहंनि खां हुनजी कमी इलाही ॾींहंनि खां मूंखे लॻे थो फ़कीर साईं जा थोरा कन छिकियो काफ़ी टाइम खां पोइ आयो आहे महिराण टीवी जो हाँ सर बिल्कुल बिल्कुल सही था चओ एसओपीस के फॉलो पिया कनि हाँ वो तो बिल्कुल घर में ही लॉकडाउन हूंदा आहिनि के निकिरनि कोन था सही सही हिकु ॿ ॿिया भेद थी वञनि छा अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जा को भेद थी वञे मूं थोरो इहो बि चवणु चाहियो तव्हांखे बिल्कुलु ॿुधायां थो मूं चयो त हींअर ॾिसो बेअसी जो आलम आहे ऐं केॾियो असां में विछोड़ पैदा थी विया आहिनि हिकिड़ो भॻवान जी सूरत में कुझु मौतनि जी सूरत में हर माण्हू हिक ॿिए खां परे थींदो पियो वञे ऐं आउं महिराण टीवी जे तवसत सां इहा ॻाल्हि चवंदुसि त ख़ुशियूं ऐं हमेशह चवंदो आहियां इंसान जे पंहिंजे अंदर में आहिनि
त महिरबानी करे नंढड़ियूं नंढड़ियूं ख़ुशियूं पंहिंजे अंदर मां ॻोल्हे ॿाहिरि कढो ऐं उन्हनि खे ॿियनि सां शेयर कयो। जीअं मुर्शिद लतीफ़ थो चए, जीअं सो हरण हुमाव, जीअं सो हरण हुमाव सरगर्दां संसार में। हाणे ख़तन मुल्क जो जेको हरण आहे, जंहिंजे धुन में नाफ़ में हिकिड़ी ख़ुशबू उनजे पंहिंजे अंदर में आहे, पाण जे पंहिंजे धड़ में आहे, पर हू उनखे महसूस करे थो, पर हुनखे इहा ख़बर कोन्हे हू किथे आहे। हू सॼो ॾींहुं हुनजे पोयां डोड़ंदो आहे, इहा ख़ुशबू किथे आहे, इहा ख़ुशबू किथे आहे, हालांकि हुनजे पंहिंजे मन जे पंहिंजे अंदर में जेको आहे थो। ऐं हिकिड़ो हुमाव पखी आहे, लतीफ़ साईं चए थो त इहे ॿई जेके आहे सरगर्दान संसार में फिरंदा था रहनि, हिकिड़े हंधि वेहनि नथा, चुरपुर में आहिनि, तहरुक में आहिनि। ही पग न खोड़े पटे, हू धड़ सिर धरे न साह, जेकस तन मुलाह ससी सूर पिराया। वाह वाह वाह, ॿियो कुझु चवणु चाहींदा? बस बरकत फ़कीर के अदब जे आसब जी सलाम। ऐं अलाए छो दिलि पई चए त इलाही ॾींहंनि खां जेको आहे सो कुर्ब वारियूं सिटूं बरकत फ़कीर खां न ॿुधियूं आहिनि, मोहबत भरियो पैगाम ॿुधणु चाहियूं था। ऐं हूअं ई असांजो पैगाम मोहबत आहे जेसि ताईं पहुचे। साईं राशिद मोराई जी ख़ूबसूरत शाइरी ऐं बरकत फ़कीर जो आवाज़ हुनखे चार चंड लॻाए छॾींदो आहे। बाग में कंडा कीन हुजनि, गुलनि का शिकायत केर करे। वाह वाह, महिरबानी महिरबानी, थैंक यू लतीफ़ साहब, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। थैंक यू लतीफ़ लगाड़ी साहब, पाण बहितरीन जेके आर्टिस्ट आहिनि ऐं लतीफ़ लगाड़ी काफ़ी लतीफ़ साहब खे पढ़नि था, इलाही सुठो लॻो तव्हां असांजे प्रोग्राम सुबह मेहराण में शामिल थियो। अच्छा, ई गाने ते ज़रूरु हलंदासीं, लेकिन अब्दुल्ला सेठार साहब जी हिकिड़ी एप्लीकेशन मूं पढ़ी जंहिंमें लिखियल हो त आई एम सफरिंग फ्रॉम लीव, प्लीज़ गिव मी 2 days वर्क। त इहो छा हुयो? वाकई अहिड़ी सिचुएशन हर कंहिंजी थी वई आहे, जेके बि पंहिंजे डिपार्टमेंट वारनि खे सभु इहा ई एप्लीकेशन लिखी ॾियनि था त बाबा ऐं जेके मोकल इलाही सफ़र थो कयां, महिरबानी करे असांखे 2 ॾींहंनि लाइ बि कोई कमु ॾेई छॾे। वाकई अहिड़ी सिचुएशन आहे छा? अहिड़ी त कोन्हे, पर कमु असांजो तोड़े जो लॉकडाउन आहे। ऑफिशियल वर्क इंडोर लेवल ते उहो हले पियो, माना कंप्यूटिंग, ड्राफ्टिंग ऐं जेके बि आइडिया कंसीव पिया कयूं उनखे फॉर्मलाइज़ करे हूअं ई असां राइटअप जी शिकिल में करे वरी मोकिलियूं पिया। छो जो इलेक्ट्रॉनिक मेल, व्हाट्सअप, अॼुकल्ह ऑफिस जा जेके मोड ऑफ कम्युनिकेशन उहे बि काफ़ी चेंज थी चुका आहिनि, उहे बि डिजिटल तरफ़ हलिया विया आहिनि न। सही। सो या जेके रूरल एरिया में जेके असांजा फॉर्म्स आहिनि उनखे रजिस्टर करणु, विज़िट करणु, उहे असांजी माना जेके सर्विसिस आहिनि कंहिं न कंहिं लिहाज़ खां हलनि पियूं। माना इहा एप्लीकेशन कंहिं हद ताईं माना सही रही, पर ॾिस कंडीशन अहिड़ी थी वई आहे, हर कोई इंसान इहो ई त चए त हाणे बजाए कॉफी मोकिलियूं थी त कम ते वञूं पंहिंजो। हर माण्हू जी इहा विश आहे त ऑफिस वञूं, कमु कयूं, डिलीवर कयूं, सैलरी पे मिले त एटलीस्ट वी शुड मीन की कंट्रीब्यूट इन आवर सोसाइटी सिस्टम। बिल्कुलु बिल्कुलु। पोइ हलूं था बरकत साहब जी हिकिड़ी फरमाइश जेकी आहे राशिद मोराई साहब जे खां जी थी वञे। ज़बरदस्त। जे बाग में कंडा कीन हुजन, गुलड़न जी हिफाजत केर करे। कंडा था हिफाजत गुल जी कंडन जी शिकायत केर करे। जे बाग में कंडा, जे बाग में कंडा, चाहत जे चांदो की असां पो चंड जा दाग ॾिसूं छाले।
चाहत जे चांडो की असां पोचंड जादाग ॾिसूं छले छो सूं हम वेही ऐब कढूं सोहणन जी शिकायत केर करे जे बाग में कंडा जे बाग में कंडा थो पाण कबूलिया पाबंदी हिन आज़ादीअ खां कैद चङो थो पाण कबूलिया पाबंदी हिन आज़ादीअ खां कैद चङो ज़ंजीर बज़ेवर ॼाणा थो ज़ुल्फ़न जी शिकायत केर करे ज़ुल्फ़न जी शिकायत केर करे जे बाग में कंडा जे बाग में कंडा आख़िरी बंद एॾो ख़ूबसूरत बंद भरिजी वियो शिकायत जो दफ़्तर यारा शिद सुधरी वियो आहे भरिजी वियो शिकायत जो दफ़्तर यारा शिद सुधरी वियो आहे हुन मोट में मुर्की फरमायो चरियन जी शिकायत केर करे हुन मोट में मुर्की फरमायो चरियन जी शिकायत केर करे जे बाग में कंडा की न हुजन गुलड़न जी हिफाज़त केर करे गुलड़न जी हिफाज़त केर करे कंडन जी शिकायत केर करे वाह ज़बरदस्त ज़बरदस्त खूबसूरत इलाही खूबसूरत गीत वाकई मौसीक़ी रूह जी ग़िज़ा हूंदी आहे इंसान पंहिंजी कैफ़ियत कंहिं ॿुधाईंदो आहे अच्छा सेठा साहब गर्मी खे कीअं गुज़ारियो भला हींअर अञा ईंदी बि गर्मी छा चओ गर्मी त जेको आहे सो उनखे अवॉइड कोन थो करे सघिजे छो जो असांजो कमु ई ॿाहिरि निकिरणु आहे रोडनि ते रस्तनि ते ॻोठनि में फार्मनि ते मालवंदनि सां मुलाक़ातूं करणु फील्ड करणु उन करे मां त इन में एडजस्ट आहियां सिस्टम में अच्छा गर्मी में माना एडजस्ट थी हा एडजस्ट आहियां इहो सुठो एडजस्ट थियणु ज़रूरी आहे असांजो अच्छा मैसेज छा डिलीवर करणु चाहींदो असांजे ॾिसंदड़ खे असांखे जेको आहे सो कोशिशि कजे त हिन पेंडेमिक सूरत हाल में वधि खां वधि एहतियात करणु खपे सोशल डिस्टेंसिंग खे एडॉप्ट करणु खपे पंहिंजे हथनि खे धोअणु खपे ऐं जेकी बि पंहिंजो हेल्थ प्रोफेशनल्स मुख़्तलिफ़ एडवाइज़र्स जारी कयूं उनखे परसू कजे ऐं गवर्नमेंट सां ऐं सरकार सां तावन कजे ऐं तौके जेकी हिन सूरत हाल मां असां ॿाहिरि निकिरी सघूं बिल्कुलु अची करे कीअं लॻो प्रोग्राम सुबुह मेहरान में तमामु सुठो प्रोग्राम लॻो सुबुह मेहरान ऐं तव्हां ऐं सो जेके बि ॿिया साईं बरकत साहब इहो मां ॾाढो इंजॉय कयो ऐं मेहरान टीवी थैंक यू सो मच जी बरकत साहब छा मैसेज ॾियणु चाहींदा ऐं अची करे कीअं लॻो तव्हांखे अदी अल्लाह सभिनी खे सलामत शादाबाद रखे असांजे तरफ़ां दुआऊं आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में एहसास बिना माण्हू अख़बार पुराणी आहे वाह त हीउ दौरु जेको आहे एहसास जो दौरु आहे ऐं हिन में जेतिरो एहसास
पंहिंजो पाण में पैदा कंदो त ओतिरो ई पंहिंजे लाइ तव्हांजे लाइ भलो आहे। ऐं प्यारु कयो, हिकु ॿिए जो अहसासु कयो, हिकु ॿिए जी जेतिरो थी सघे हेल्प कयो, उनजी मदद कयो। उन ते कोई एहसान कोन था कयो, तव्हां पंहिंजे पाण ते एहसान था कयो। बिल्कुलु सही। थैंक यू सो मच बरकत साहब, थैंक यू सो मच सेठा साहब, तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में शामिल थियो, प्रोग्राम सुबुह मेराण में। यकीनन वाकई एहसास बिना ज़िंदगी जेको आहे अधूरी आहे। जीअं इंसान इहा अच्छा इहा शइ असांखे रिटर्न में मिलंदी आहे। असां जेको जंहिंजो जेतिरो एहसासु कंदा आहियूं त अलाह साईं असांखे ॿीड़ ते टीण ते ऐं इहो सोचे करे त हिन जो जेको आहे असांखे इहो न सोचो त इंसान जे असां हेल्प था कयूं त इन जो बदिलो इंसान ई ॾींदो। इहो कॾहिं बि कोन्हे। इंसान कॾहिं बि कोई एतिरी ताक़त नथो रखे त इन जो असांखे बदिलो, इन जो नेमो बदिल असांखे अलाह ॾींदो। ऐं यकीनन नाज़रीन अॼु जो प्रोग्राम तव्हां इंजॉय कयो हूंदो। इन प्रोग्राम सुबुह मेराण सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान जेके असांजे सिंध जी सुञाण आहे ऐं जेके रिश्तनि खे मज़बूत थी करे। अगरि टपाल मेज़बान चाहे सां गॾोगॾु ज़ीरा प्लस बिस्किट हुजे त ॻाल्हि ई ज़बरदस्त आहे। ऐं जीअं त उन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट जेको ठहियलु आहे ब्राउन शुगर, वाइट शुगर ऐं कैरेमल सां। कैंडी बिस्किट में जेके ख़ासि ॻाल्हि आहे उहो ॿिए कंहिं में बि कोन्हे। उन सां गॾोगॾु गाला जेको गाला ठहियलु आहे हिकु बेदे ऐं कणिक जे बहितरीनु मिक्सचर्स ऐं मेलाप सां जेको तव्हांखे बहितरीनु ज़ाइको ऐं लज़त ॾिए थो। ऐं जी हा ॿियो ॿुधाईंदी हलां त इन में जेके 5 ऐं 10 जा जेके टिकी पैक्स आहिनि उन में जेके इनामात बि मौजूदु आहिनि। उन में हिकिड़ो कार्ड निकिरंदो, उनखे स्क्रैच कंदा, उन इन नंबर ते तव्हां जस्ट मिस कॉल ॾींदा त तव्हां क़ीमती इनामात खटे सघो था। इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी मुआण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।